नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध पुलिस जे शहीदनि जो जज़्बो ऐं क़ुर्बानी तारीख़ जो रोशन बाब आहे। सिंध हुकूमत इन्हनि जी क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखंदी। पुलिस जे शहीदनि जे दिहाड़े जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल बयान में सादिया जावेद चयो आहे त अॼोको ॾींहुं असांखे उन अज़ीम सिपाही जी यादि ॾियारे थो जेकी अमन लाइ पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई विया आहिनि। सादिया जावेद जो चवणु आहे त शहीदनि जो दिहाड़ो रुगो यादगार ॾींहुं न पर वफ़ादारी, क़ुर्बानी ऐं फ़र्ज़ शिनासी जी यादि जो ॾींहुं आहे। शहीदनि जे वारसनि खे इहो यकीन ॾियारियूं था त सिंध हुकूमत इन्हनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदी। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध पुलिस जे शहीदनि जो जज़्बो ऐं क़ुर्बानी तारीख़ जो रोशन बाब आहे। सिंध हुकूमत इन्हनि जी क़ुर्बानी खे हमेशह यादि रखंदी। पुलिस जे शहीदनि जे दिहाड़े जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल बयान में सादिया जावेद चयो आहे त अॼोको ॾींहुं असांखे उन अज़ीम सिपाहियुनि जी यादि ॾियारे थो जेकी अमन लाइ पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई विया आहिनि। सादिया जावेद जो चवणु हो त शहीदनि जो दिहाड़ो रुगो यादगार ॾींहुं न पर वफ़ादारी, क़ुर्बानी ऐं फ़र्ज़ शिनासी जी यादि जो ॾींहुं आहे। शहीदनि जे वारसनि खे इहो यकीन ॾियारियूं था त सिंध हुकूमत इन्हनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदी।